सिंधी सॼी दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ इज इनिशिएटिव ऑफ HRD मिनिस्ट्री यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। इज़राइल में मिली 1500 साल पुरानी वाइन फैक्ट्री। इज़राइल में झूने ज़माने जे बिज़ंटाइन कॉल में वॾे फाइन कॉम्प्लेक्स जी खोज थी आहे। उन वक़्तु दुनिया जो वॾो सेंटर हो। 20 लख लीटर हर साल पैदा थींदो हो। 1500 इन साइट में वेयर हाउस बि हो। उन वक़्तु हू गाज़ा ऐं एशकेलोन जे नाले सां मशहूरु हो। देश जे करोड़नि माण्हुनि लाइ नई दिशा। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर ॿुधर ॾींहुं वीडियो शेयर कयो, जंहिंमें हू लखनऊ जे दूरदर्शन जे पासे झाड़ू लॻाए रहियो हो। झाड़ू लॻाए कचरो साफ़ करे रहियो हो। वीडियो सां हुन गॾु लिखियो, क्या आपने अब तक अपने घर या कार्यालय का साफ किया? हिक यूजर लिखियो, आपका धन्यवाद, इससे भारत के करोड़ों बच्चों को नई दिशा मिलेगी। सिंधी शरबत जो राजा मोटूमल तनूमल, हिन जो जनमु सिंध सखर में थियो। लॾ पलाण में आयो हथे खाली। उमिरि 19 साल ऐं उन सां गॾु फ़क़ति 2 वॻा। पहिरीं मुंबई, आगरे, मथुरा ऐं तंहिंखां पोइ अहमदाबाद में अची पहुतो। हिन जो ख़ासि हुनुर हो शरबत ठाहिणु। इहो कमु हू सखर में बि कंदो हो। लारीअ ते अहमदाबाद रेलवे स्टेशन कालूपुर जे ॿाहिरि हिकु लारी सींगारे शरबत विकिणंदो हो। हींअर 50 तरह जा शरबत हू ठाहे सघे थो ऐं उहो बि A1 क्वालिटीअ जा। अञा ताईं हिन जे पीढ़ीअ में साॻियो धंधो आहे। मोटूमल तनूमल इन ई नाले सां शरबत मशहूरु आहे। जाति सूचक यानी BC शब्द चवण ते क्रिकेट जो मशहूरु खिलाड़ी सिंह खे गिरफ़्तार कयो वियो। हा, हरियाणा में भारतीय टीम जो अॻूणो ऑलराउंडर युवक खे इंस्टाग्राम ते ॿिए खिलाड़ीअ खे जाति सूचक अखर चवण ते गिरफ़्तार कयो वियो। हिन खे हींअर ज़मानत मिली आहे।
कोर्ट में हाज़िर थियो। जांच लाइ हुन जो फ़ोन ज़ब्त कयो वियो। यूपी यानी उत्तर प्रदेश में बिना ॾेती लेतीअ जे शादी कानून सरकारी नौकरी करण वारनि खे हलफ़नामो ॾेई ॿुधाइणो पवंदो त हुननि शादीअ में काई ॾेती लेती न वरिती आहे। इहो कमु हुननि खे 31 अप्रैल 2004 खां वठी 8 अक्टूबर ताईं लिखी ॾियणो आहे। न लिखण जी हालत में कार्यवाही कई वेंदी। दुनिया में सभ खां वॾो कोविड-19 लॉकडाउन में ढील मेलबोर्न यानी ऑस्ट्रेलिया में ॾिनो वियो। इहा ढील हिन हफ़्ते ॾिनी वई आहे। जुमे ताईं थोरी ढील आहे। 6 लॉकडाउन ताईं मार्च 2020 खां 262 ॾींहनि ताईं लॉकडाउन हो। अर्जेंटाइन खां इहो 234 ॾींहनि जे लॉकडाउन खां मथे आहे। उत्तर प्रदेश जे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी अहम ख़बर। 4.5 सालनि खां सॼे साल में को दंगो या फसाद कोन थियो आहे। उन जो चवणु आहे दंगा वारनि खे ख़बर आहे त दंगा या फसाद कयो त 7 पीढ़ियुनि ताईं भरपाई करणी पवंदी। हुन अॻिते चयो पहिरीं सरकार दंगायुनि खे पनाह ॾींदा हुआ, शरण ॾींदा हुआ, बचाव रखंदा हुआ ऐं अॻिले ॾींहं ते कर्फ्यू लॻाए छॾींदा हुआ। मुग़ल काल जी दुर्लभ चश्मनि जी लंडन में नीलामी। भारत में मुग़ल काल में अज्ञात रियासत जा हीरा ऐं पन सां जड़ियल चश्म हासिल थिया, जिन जी नीलामी होथबिस जे मुताबिक़ इहो फ्रेम में 15 खां 25 करोड़ रुपयनि ताईं। सोथफेब जे मुताबिक़ हिन हीरनि ऐं जवाहरनि जो अंदाज़ बिल्कुलु असाधारण आहे। आख़िरी में पेश आहे हिकु बिल्कुलु टोटल मॉडर्न म्यूज़िक ते सुंदर गीत। ही सिंधी गीत 21वीं सदी जे लाइक़ु आहे। कवि आहे प्रभु वफ़ा, कंपोज़ कंदड़ ऐं ॻाईंदड़ आहे ख़ुशी मटाई। सॼी दुनिया भर में सिंधीअ में अहिड़ो को ॾिसो त असांखे इतला कयो। ओ मुंहिंजे सपननि जी राणी। समाचार पूरो थियो। नमस्ते। ओ मुंहिंजे सपननि जी राणी, ओ मुंहिंजे सपननि जी राणी। सुपननि में आ, नेरनि में आ, सुपननि में मां तोखे सुणाया प्रेम नगर जी प्रेम कहाणी। ओ मुंहिंजे सपननि जी राणी, ओ मुंहिंजे सुपननि जी राणी। सुपननि में आ, नेरनि में आ, सुपननि में मां तोखे सुणाया प्रेम नगर जी प्रेम कहाणी। ओ मुंहिंजे सुपननि जी राणी। ला 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 ला। नेरनि सां जी नेर मिलाए, सिक जो दिल में कमल खिलाए। नेरनि सां जी नेर मिलाए, सिक जो दिल में कमल खिलाए। जिय में पेही दिल ते वेही, राज करी थी राज धयाणी। ओ मुंहिंजे सुपननि जी राणी, ओ मुंहिंजे सुपननि जी राणी। सुपननि में आ, नेरनि में आ, सुपननि में मां तोखे सुणाया प्रेम नगर जी प्रेम कहानी। ओ मुंहिंजे सुपननि जी राणी। ला 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 ला
हुस्न कशिश सां दिल खींची थी, प्रेमो वफा दिल में पलटी थी। हुस्न कशिश सां दिल खींची थी, प्रेमो वफा दिल में पलटी थी। तुझी मुझी मुझी तुझी जन्म जन्म जी प्रीत पुराणी, ओ मुंहिंजे सुपननि जी राणी, ओ मुंहिंजे सुपननि जी राणी। सुपननि में आ नेणनि में आ, सुपननि में मां तोखे सुणायां प्रेमो नगर जी प्रेमो कहाणी, ओ मुंहिंजे सुपननि जी राणी। ला 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 ला। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली।